फिरोज दर्स हाउस ते साबका तालुका नाज़िम ऐं GDA जे अॻवान हाजी ख़ुदा बख़्श दर्स, मोहम्मद यूसुफ क़ाइमखानी, अमानुल्लाह दर्स, मोहम्मद हयात दर्स, अली नवाज़ हिंगोरजो, आगा अहमद खान पठान, सिद्दीक़ ख़ासकेली, असलम जट, ग़ुलाम क़ादिर दर्स, चौधरी लियाक़त राजपूत ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ROAC खिप्रो सैयद असगर शाह नसीर जोगी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे धुर बणिजी पोलिंग यूनियन काउंसिलनि जी पोलिंग स्टेशन्स खे पंहिंजनि इलाइक़नि में मुंतक़िल करण जो प्रपोज़ल तयारु पिया कनि। असांखे ख़दशो आहे त पीपल्स पार्टी RO ऐं DRO जी धांधली जी तयारी करे रहिया आहिनि। असांजो मुतालबो आहे त 2018 वारियूं पोलिंग स्टेशन्स बहाल करे शिफ़ाफ़ नमूने इलेक्शन कराई वञे। असांखे ख़दशो आहे त इज्तिमाही तौर ते पुलिस जी मदद सां असांजे वोटरनि खे हिसाए कास्ट करण खां रोकियो वेंदो। असां सदर पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, इलेक्शन कमीशन पाकिस्तान समेत वसवारनि खां अपील था करियूं त नोटिस वठी असांजे ॼाणायल मथे ख़दशनि खे दूर करे मुक़ररु कयल RO ऐं DRO खे तब्दील करे ईमानदार इलेक्शन ऑफिसर मुक़ररु कया वञनि त जीअं इलेक्शन शिफ़ाफ़ नमूने सां थी सघे ऐं कंहिं बि क़िस्म जी धांधली खां बचा थी सघे। उन मौक़े ते सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे GDA जे अॻवाननि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि ऐं गौसिया जमायत जे अॻवाननि चयो त GDA ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ भरपूर नमूने सां इलेक्शन में हिसो वठी PP जे उम्मीदवारनि खे हाराईंदासीं। असांजो हिक ॿिए सां भरपूर तरीक़े सां इतिहादु आहे। जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत में GDA जो अॻवान ऐं हुरनि जो रूहानी पेशवा आला हज़रत पीर सैयद सबक़तुल्लाह शाह पीर साईं पगारो इमरान ख़ान सां गॾु आख़िर ताईं बीहण जो वाइदो कयो हो। इहो वाइदो भरपूर तरीक़े सां निभायो आहे। असांखे बि गौसिया जमायत जे रूहानी पेशवा क़िबला मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जो हुकुम आहे त जेके बि गौसिया जमायत जा मुरीद अक़ीदतमंद ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा टाइगर भरपूर तरीक़े सां GDA जो साथ ॾींदा ऐं भरपूर नमूने सां हिक ॿिए जो साथ ॾींदा। दोस्तनि सभिनी जो ख़ासि ख़लीफ़ो साहिबु ॿिया PTI दोस्त जेके आहिनि सभिनी शुक्रगुज़ार आहिनि असांजे ऑफिस आया आहिनि ऐं गॾोगॾु असांजी सॾ ते जेके साफ़ी बिरादरी आई आहे उन्हनि जी महिरबानियूं ऐं ख़ुशि आमदीद। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं वेलकम कंदुसि PTI जे दोस्तनि सभिनी खे, ख़ासि तौर ख़लीफ़ो साहिबु आयो स्पेशल संदसि महिरबानी ऐं साफ़ी बिरादरी सभिनी थोरा ते आहियां जेके असांजे सॾ ते आया आहिनि मुंहिंजी महिरबानी। असांजी अॼुकल्ह जेका प्रेस कॉन्फ्रेंस गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस आहे उनजो जेको ख़ासि मक़सदु आहे त असांखे इतला मिलिया आहिनि त जेका RO आहिनि उहे पीपल्स पार्टी जे उमेदवारनि जे तरफ़ां लिखी ॾियल पोलिंग स्टेशनूं ठाहे रहिया आहिनि ऐं DRO बि उन सां गॾु आहे। असां हिन फोरम तां वासीदार सदर पाकिस्तान, चीफ जस्टिस पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऐं वज़ीर आज़म, सिंध जे गवर्नर, जज, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट ऐं वज़ीर आला गॾोगॾु इलेक्शन कमीशन पाकिस्तान ऐं सिंध खे अपील था कयूं त असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त महिरबानी करे RO DRO इलेक्शन कमीशन जा गैर जानबदार अफ़सर रखिया वञनि त जीअं इलेक्शन शफ़ाफ़ थिए। छाकाणि त जेके बि पोस्टिंग ऑफिसर हुननि रखिया आहिनि हिकु त हुन पंहिंजे पसंदि ते उन्हनि खे RO मुक़ररु कया आहिनि ऐं जॾहिं त असांजे DC साहिबु त दुनिया खे ख़बर आहे वीचारो हुकुम जो बंदो आहे। पहिरीं असां त उन्हनि खे अपील कंदासीं महिरबानी करे उहा इन शयुनि में शामिलु न थियनि छाकाणि जो इन पोलिंग स्टेशन चेंज थियण खां पोइ अमन अमान जो वॾो मसइलो थींदो। सांगड़ ज़िलो अॻई इन शयुनि में तमामु अॻिते आहे छाकाणि जिते असांजी अक्सरियत खे अक़लियत मटाइण जी कोशिशि कंदा जॾहिं त असां हुनखे हर मुमकिन रजिस्ट कंदासीं असां पंहिंजी उहा शइ करणु कोन ॾींदासीं। तॾहिं त हाणे हिन दफ़े असां सां गॾु PTI जा दोस्त ख़ुसूसन साईं शाह महमूद कुरैशी जी जमायत असां सां गॾु आहे। GDA जी ऐं गौसिया जमायत PTI जो ख़ासि इतिहादु आहे तालके खिपरे में। ॾिसो था तव्हां मथे ॾिसो वज़ीर आज़म साहिब जी नो कॉन्फिडेंस इलेक्शन में जेको हज़रत पीर साहिब पागारे साहिबु इमरान ख़ान साहिब ते वॾो एतमाद कयो। पीर साहिबु महिरबानी करे 3 वोट पीर साहिब जा GDA जा हुया। ॾिसो त खुले आम पीर साहिबु असां ते महिरबानी कई इमरान ख़ान साहिब खे वोट ॾियाराया ऐं पीर साहिबु इहो वॾे में वॾो बयानु ॾिनो। आख़िरी मां उहो माण्हू हूंदुसि जेको इमरान ख़ान सां साथ ॾींदो। पीर साहिबु असां सां वफ़ादारी कई आहे। असांजो बि हाणे फ़र्ज़ु आहे PTI क़यादत जो गौसिया जमायत जो त असां बि GDA सां गॾिजी हलूं, मुतहद थी इलेक्शन लड़ूं, हिकु थी लड़ूं। असां छिड़ हूंदासीं त का बि असांखे कामयाबी न मिलंदी। असां हिकु हूंदासीं इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी जे हिते तॾहिं वेड़ कंदासीं ऐं वॾो मुक़ाबिलो करे ॾेखारींदासीं। असां साईं शाह महमूद जो पीर साहिब पगारे जो पाण में इतिहादु आहे। असां इंशाअल्लाह ताला गॾिजी इलेक्शन विढ़ंदासीं PTI जी GDA जी ऐं कामयाबु थींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।